का बि क़ौम आज़ादु कीअं थी सघे जेकॾहिं उनजो 50% खां मथे पॉपुलेशन जेकॾहिं आज़ादु न हुजे त उन क़ौम खे कहिड़ो माण्हू कहिड़े मुंहं सां चवंदो त असां आज़ादु आहियूं। ही वॾी ट्रेजेडी आहे, वॾी ट्रेजेडी आहे इंसानियत जे लाइ। असांजे सियासी नैरेटिव में, असांजे तकरीरुनि में, असांजे अमलनि में, असांजे तहरीकुनि में औरत जी ॻाल्हि कोन थी थिए, ऐं जेकॾहिं थिए बि थी त उन में ॾाढो कॉम्प्रोमाइज़ आहे। तमामु ड्रिजी जेको आहे ॻाल्हाइनि था। सही सिधी ॻाल्हि आहे त औरत जेका आहे निज़ाम जी त शिकार आहे, पर असां मर्दनि जे ज़ुल्म जी शिकार आहे। औरत खे आज़ादी असांखां खपे, मर्दनि खां खपे। इहा ॻाल्हि थियणु खपे, छड़ो गवर्नमेंट जी ॻाल्हि न थियणु खपे। औरत खे आज़ादी मर्दनि खां खपे, असांजे राज खां खपे। सो असां सभिनी खे जेको आहे पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करणो हूंदो ऐं इहा ॻाल्हि रियलाइज़ करणी हूंदी त हिननि जी आज़ादी खां सवाइ असांजी आज़ादी मुमकिन न आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मां भायां थो त औरत खे लीडरशिप वञणु खपे, सियासत जी बि, हर अदारे जी। ख़ासि करे सियासत जे अंदरि जेको असां मर्दनि गंद कयो आहे हिन दुनिया में, जेके जंगियूं हज़ारनि सालनि खां वठी जेके जंगियूं कयूं आहिनि, क़त्ले आम कया आहिनि, पावर जे जेको आहे बुख में, मां भायां थो त औरत कहिड़ी बि हूंदी, छाकाणि जो हुन अंदरि माउ आहे, भेण आहे, उहा मारींदी बि त छांव में रखंदी तव्हांखे। सो मुंहिंजी उमेदु आहे त असां जूं भेनरूं जेके आहिनि उहे बि उन्हनि खे बि अॻियां अचणु खपे। मतिलबु ईअं सिर्फ़ु का शइ प्लेट ते कोन मिलंदी आहे, उन्हनि खे बि अॻियां अचणु खपे ऐं उन्हनि खे बि बाक़ाइदे खुलम खुला सियासी जदोजहद करणु खपे। तकल्लुफ़ात में न वञणु खपे, सियासी जदोजहद करणु खपे, बिल्कुलु खुलम खुला पंहिंजे राइट्स जी ॻाल्हि करणु खपे। सर, असांजी सिंध जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त औरतुनि खे एम्पावर करण जे लाइ उहा स्ट्रगल, उहे स्टेप्स खयां विया आहिनि न, छाकाणि जो इकनॉमिक फ्रीडम खां सवाइ त फ्रीडम थी कोन सघे न। इकनॉमिक फ्रीडम जेकॾहिं न आहे त बाक़ी कहिड़ी फ्रीडम जेको आहे कहिड़े कम जी आहे। जेसि ताईं की औरत खे एजुकेशन जे अंदरि, टेक्निकल एजुकेशन जे अंदरि, बिज़नेस जी नॉलेज, बिज़नेस जी एजुकेशन, लीडरशिप जी स्किल्स, लीडरशिप जी मैन्युफैक्चरिंग में, कारखाननि में, इंजीनियरिंग जी लाइन में, जेसि ताईं की औरत पंहिंजे पेर ते न बीहंदी, इकनॉमिकली ऑटोनमस न थींदी, फ्री न थींदी, ओसि ताईं सभु ॻाल्हियूं आहिनि, शाइरी आहे, ॿियो कुझु कोन्हे, चलो शाइरी आहे। ऐं मेरो महफ़िल बरख़ास्तनि वारो कमु आहे, चांहियूं पीओ, फोटा कढायो, वियासीं, हर को हलियो पंहिंजे पंहिंजे घर। न, जेकॾहिं वाक़ई सिग्निफिकेंटली असांखे औरतुनि खे बि, छाकाणि जो लीड औरतुनि खे करणी हूंदी पंहिंजी मूवमेंट। मर्दनि वारे हिन ट्रैप में न फासलूं त मर्द असांजी मूवमेंट खे लीड कंदो, पोइ तव्हांखे कीअं किथां मिलंदी आज़ादी? तव्हांखे आज़ादी खपे मर्दनि खां, त उहे छो तव्हांखे लीड कंदा? तव्हांखे कॾहिं आज़ादी कोन ॾींदा। तव्हांखे अॻियां अचणु खपे, बाक़ाइदे अॻियां अचणु खपे पॉलिटिकल स्ट्रगल में। जेल भरियो, जीअं माज़ी में मर्दनि भरिया आहिनि, तव्हां बि भरिया आहिनि माज़ी में, तव्हांजे तमामु बहितरीनु औरतुनि जो स्ट्रगल रहियो आहे। सो स्ट्रगल कयो ऐं कॉन्क्रीट बेसिस ते फोकस कयो इकनॉमिक फ्रीडम जी, इक़्तिसादी फ्रीडम। उनजे लाइ जेके स्किल्स मर्दनि खे ॾिना था वञनि, उन्हनि स्किल्स में बराबरी में तव्हांजी बि एजुकेशन थियणु खपे, तालीम थियणु खपे, तव्हांखे नौकरियूं मिलणु खपनि, ऐं पंहिंजो विढ़ो पंहिंजे इकनॉमिक बेनिफिट जे लाइ प्लीज़ असां तव्हांखे सपोर्ट कंदासीं।